मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। ए अटल आदमी दिल शिकस्तो न थी, पेर ॿोड़े त ॾिस बाहि पाणीअ थी, कंधु पकड़े त ॾिस शींहं ॿकरी अथई, लठ फेरे त ॾिस नांग नोड़ी अथई। ही निधन की कौम जंहिंजे मथां पीपल्स पार्टी चौथों दफ़ो मड़ी वई आहे, स्पेशली सिंध में, जंहिंजो मक़सद ऐं ईमान फ़क़ति धन ऐं दौलत गॾु करणु आहे, जंहिंजो प्रोग्राम माली वसीला वधाए पंहिंजे लाइ महल तूं ख़रीद करे दुनिया जे ॿियनि मुल्कनि में मिल्कियतूं धारे ऐं हितां जे माण्हुनि खे कंगाल मुफ़लिस ऐं बदहाल बनाइणो आहे। फ़क़ति चौथों दफ़ो तव्हां हिन क़ौम खे क़ैद बनाइण जे लाइ सभु मनसूबा जोड़िया आहिनि ऐं चौथों दफ़ो तव्हां मनगढ़ंत मनसूबनि तहत सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत ठाहे रहिया आहियो। ऐं इहा जेका ठही आहे, इहा कीअं ठही आहे? माण्हू तव्हां सां मोहबत कोन था कनि। ज़रदारी साहिबु, अॼु जेकर माण्हुनि खे ख़बर पइजी वञे त ईंदड़ वक़्त में पीपल्स पार्टी जी हुकूमत कोन ईंदी, त सिंध जा सभई सरदार, जागीरदार, ॼाम, भोतार, वॾेरा, पीर, मीर सभई तोखे छॾे वेंदा। पर हुननि खे इक़्तिदार जी लालच आहे त सिंधी क़ौम वटि मुतबादिल कोन्हे। बलोचनि वटि आहे, KPK में आहे, पंजाब में आहे, पर सिंध में कोन्हे। सिंध में असांखे अहिड़े सलाखुनि जे पोयां धिके छॾियो अथनि जितां असांजो सिंधी माण्हू सवाइ अज़ाबनि जे ॿियो कुझु बि नथो ॾिसे। आसिफ अली ज़रदारी फारसी जो हिकिड़ो बेत आहे, तुंहिंजे लाइ पढ़ंदुसि। देर गीरत सख़्त गीरत मरतुरा, रब जी पकड़ देर सां थींदी आहे, पर जॾहिं थींदी आहे त क़ुर थो चए त इन बतश रबक लशदीद, तहक़ीक़ अल्लाह जी पकड़ सख़्तु आहे। सिंधी क़ौम जे मथां वॾो तोक ग़ुलामी जो असांजे कंधनि में विझी करे हुरियत खां महरूम रखी, आज़ादी खां महरूम रखी, वसीलनि खां महरूम रखी, जबर ऐं ॾाढ जा वॾा कारा कानून असांजे मथां मड़े असांजे माण्हुनि जो ज़मीर तो ख़रीद करे वरितो आहे। पर इहो घणो टाइम नथो हली सघे, तुंहिंजो अंत अचिणो आहे। ऐं असांजा माण्हू हींअर बाख़बर थी करे तोसां टकर खाईंदा, ऐं जॾहिं तोसां टकर खाईंदा त सिंध में कॾहिं बि पीपल्स पार्टी जी हुकूमत कोन ईंदी। सिंध जा वॾेरा जेके 15 साल अॻ में जंहिं पोज़ीशन में हुया, अॼु वरी हुननि जे वसीलनि जी वञी जांच करियो। नेब खे चओ त जांच करे त इन्हनि माण्हुनि वटि कहिड़ा वसीला हुया 2008 में ऐं हींअर 2024 में उन्हनि वटि केतिरी मिल्कियत आहे। इहा सभई शयूं ज़ाहिर थींदियूं ऐं क़ौम तव्हांखे बुराई जे उन आलम में खणी वेंदी जो तव्हांजे मथां केर बि मातम करण वारो न हूंदो। महिरबानी साथियो, अचो त पंहिंजे मुस्तक़बिल लाइ पंहिंजी लाइ अमल जोड़ियूं ऐं अहिड़ी राह वठूं जिते असां फातिह बणिजूं ऐं इन्हनि खे असां ग़ुलाम बनायूं जिन असांजे मथां हुकूमत कई आहे। महिरबानी साथियो।